लाड़काने में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ॻोठ वॾा महर में ॿिनि एहलकारनि जी शहीद थियण वारो वाक़ियो। पुलिस जी हिकु भेरो ॿीहर ॻोठ वॾा महर ते चढ़ाई कई वई आहे। शहीद ASI मुज़फ़र खोसो ऐं सिपाही नवाब जतोई जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जी ॻोठ वॾा महर ते गरी मशीनरी सां चढ़ाई कई वई आहे। अहम ख़बर आहे तव्हां किनी पिया ॾोहारियुनि जे इतला ऐं शहीद एहलकारनि जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई दौरान पुलिस केतिरा ई घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। लाड़काने भरिसां ॻोठ वॾा महर में ॿिनि एहलकारनि जे शहीद थियण वारे वाक़िए बैदि पुलिस जी हिकु भेरो ॿीहर ॻोठ वॾा महर ते चढ़ाई कई वई आहे। शहीद ASI मुज़फ़र खोसो ऐं सिपाही नवाब जतोई जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस ॻोठ वॾा महर ते गरी मशीनरी सां चढ़ाई कई आहे। आगाह कई पिया लाड़काने भरिसां ॻोठ वॾा महर में ॿिनि एहलकारनि जे शहीद थियण वारे वाक़िए बैदि पुलिस हिकु भेरो ॿीहर ॻोठ वॾा महर ते चढ़ाई कई आहे। इन जा तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे लाड़काने मां रशीद समूह। रशीद, आगाह कजो, ॻोठ वॾा महर में पुलिस हिकु भेरो ॿीहर चढ़ाई कई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत, ॻोठ वॾा महर में ॿ एहलकारनि जे शहीद थियण वारे वाक़िए बाबति वाक़िए वारो जेको मामिलो आहे उन ते पुलिस जी हिकु भेरो ॿीहर पुलिस ॻोठ वॾा महर ते हेवी मशीनरी साण करे चढ़ाई कई आहे। शहीद थियल एहलकारनि ASI मुज़फ़र खोसो ऐं सिपाही नवाब जतोई जे शहीद थियण वारे केस में गिरफ़्तारियुनि लाइ पुलिस ॿियो भेरो ॻोठ वॾा महर ते चढ़ाई कई आहे ऐं ॾोहारियुनि जे इतला ऐं शहीद एहलकार जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस हेवी मशीनरीअ सां गॾु चढ़ाई कई आहे। केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे ड्राहे पटकिया आहिनि। पुलिस ऐं 2 महीना गुज़रण बावजूदि पुलिस शहीद एहलकारनि जे केस में जेके नामज़द जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। ॿियो भेरो पुलिस चढ़ाई जे बावजूदि बि का बि कामयाबी पुलिस खे न मिली सघी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त 2 महीना अॻु ॻोठ वॾा महर में पुलिस चढ़ाई दौरान 2 एहलकार जेके मुज़फ़र खोसो ऐं नवाब जतोई उहे शहीद थी विया। हिकु मुबैना ॾोहारी राजा उर्फ़ राजू मारिजी वियो। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी तव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।